सिंध सरकार पारां कम जो सरकारी अघ मुक़रर न करण सबब कम जे आबादगारनि खां घटि अघ में कमद ख़रीद करण लाइ पासमान गठजोड़ शुरू करे छॾी आहे, जंहिंसां आबादगारनि खे वॾो नुक़सान थी रहियो आहे। अॼु खां बुलेडी शाह करीम समेत सिंध जे तक़रीबन शुगर मिलनि शाह मुराद शुगर मिल, फारान शुगर मिल, आबादगार शुगर मिल, अंसारी शुगर मिल ऐं ॿियनि केतिरनि शुगर मिल मालिकनि आबादगारनि खे कम जो फी मण 400 रुपया ॾियण लॻा आहिनि। इन सां गॾोगॾु शुगर मिलनि कम जी पीढ़ाई जी स्पीड पिणु घटाए छॾी आहे। पर आबादगार अॻवान नबी बख़्श सठियो मीडिया सां ॻाल्हाईंदे चयो त 75 सालनि में पहिरियों भेरो सिंध गवर्नमेंट पारां कम जो अघु मुक़रर करण जो अञा ताईं को बि नोटिस नाहे वरितो वियो, जंहिंसां न रुॻो सिंध में कम जे फसल जा आबादगार सख़्त परेशानी जो शिकार आहिनि पर वॾो नुक़सान बर्दाश्त करे रहिया आहिनि। आबादगार अॻवान नबी बख़्श सठियो वधीक चयो त हाणे पासमान वारनि जी मर्ज़ी आहे त कमद केतिरो बि ॾियनि, इन्हनि खे केरु चवण वारो नाहे। हिननि वज़ीर आला सिंध खे इनकमशर खां मुतालबो कंदे घुर कई त फौरी तौर ते कम जी सीज़न 2024-25 जो कम जो अघु मुक़रर करे आबादगारनि जी बेचैनी ख़त्म करे सिंध जे आबादगारनि खे वधीक नुक़सान खां बचाए वञे।